जे मां बि ॿियनि जे अखियूं मूंखे छॾियां त राति जे तारनि खे तड़पाईंदो केरु। वाह 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 साईं वाह। जे मां बि ॿियनि जे अखियूं मूंखे छॾियां त राति जे तारनि खे तड़पाईंदो केरु। जे मां बि मदहोश थी लेटी पवां त प्रेह जा पैगाम पुॼाईंदो केरु। सुभान अल्लाह। ही मौक़ो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे ॻाल्हाइण जो कोन्हे को, सिर्फ़ आउं थोरा मञींदुसि सॼे दादू ज़िले जे नौजवाननि, बुज़ुर्गनि, न्याणियुनि, साफ़ियुनि, कलमकारनि ऐं उन सां गॾु उस्ताद बुखारी जे ख़ानदान डॉक्टर अल्ताफ़ हुसैन, साईं ताबिश बुखारी, सजाद यूसुफ, प्रेस क्लब जो सदर साईं साबिर भन साहब, गौस जतियाल साहब, साईं शेख साहब, KTN जो निज़ामुद्दीन शेख साहब, थोरो ऐं उन सां गॾु आऊं थोरा अदा कंदुसि सकाफ़त ऐं सियाहत कल्चर जे मिनिस्टर ज़ुल्फ़िकार शाह साहब जन, जेके दादू में मुंहिंजी दरख़्वास्त ते 2 चक्कर अची चुका ऐं अॼोके प्रोग्राम में इंतिहाई मसरूफ़ हुअण जे बावजूदि उहे आया। उन सां गॾु आऊं थोराइतो आहियां कराची यूनिवर्सिटी जे प्रोफेसर डॉक्टर शेर मेहरानी साहब, मैडम साबिया सांगी, मैडम बीबी फातिमा अबरो ऐं असां मुंहिंजो बैचमेंट इंतिहाई सुलझल माण्हू शौकत हुजन साहब जो, सिंध जे इंतिहाई झूने जाखोड़ी उस्ताद शाइर अदीब ताज जोए साहब जो, दादू ज़िले सां तालुक़ु रखंदड़ हमसफ़र गादी साहब जो ऐं उन सां गॾु आऊं थोराइतो आहियां सिंध जे इंतिहाई जाखोड़ी किरदार अॼु महफ़िल जे मोर साईं मदद अली सिंधी साहब जन, जिन मुंहिंजी गुज़ारिश के अॼोके प्रोग्राम में आया ऐं उन सां गॾु मैडम महताब अकबर राष्ट्री साहब जेके अॼु प्रोग्राम में अचणियूं हुयूं पर उनजी ऑपरेशन थी, उन पंहिंजा पैगाम मुहबत जा डॉक्टर साहब जे लाइ ऐं उस्ताद बुखारी जे लाइ मोकिलिया हुआ, उन्हनि जो बि आउं थोराइतो आहियां। उन सां गॾु मुंहिंजी टीम जेका असिस्टेंट कमिश्नर हुआ, उन्हनि सॼो ॾींहुं काफ़ी हफ़्तनि खां जेको आहे सो प्रोग्राम कंदा रहिया। असिस्टेंट कमिश्नर उन जे दादू जो असिस्टेंट कमिश्नर जोही जो, KN शाह जो ऐं मेहर जो ऐं उन सां गॾु मुख़्तियार कार वग़ैरह उन्हनि जो बि थोराइतो आहियां। एजुकेशन डिपार्टमेंट जे मोहम्मद मूसा खोखर साहब ऐं ॿियनि जो ऐं स्कूल जे उस्तादनि जो, TOs जो जिन स्कूलनि में प्रोग्राम कराया। आउं सम्झां थो त मुंहिंजो सभिनी दोस्तनि जे दिलि जे गहराइण सां मां थोराइतो आहियां ऐं सभ खां वधीक आउं थोराइतो आहियां साईं अली दोस्त आदिल साहब जो, जॾहिं स्टेज ते महिमान आया त मूंखे थोरो ॾुख पिए थियो त असांजा दोस्त जेके परे परे खां कहीं आया हुआ, स्टेज ते घटि में घटि उन्हनि खे मान ॾेई विहारणु खपे हा। ऐं मूं ॾाढी दिलि वरी ॾिठी साईं अली दोस्त आदिल साहब इंतिहाई सीनियर माण्हू आहे, उहे पंहिंजी सीट ख़ाली करे जेको आहे सो हिते दोस्तनि खे विहारियो, उनजे लाइ त तालियूं ऐं उन्हनि जे लाइ एतिराम जो शुक्रिया अदा कयां। आउं हिन प्रोग्राम जो मेज़बान आहियां। लेक्चरबाज़ी ऐं ॿियूं सभु ॻाल्हियूं ॿियूं घणियूं आहिनि उहे पाण लिखंदा वठंदासीं। मूं कोशिशि कई त उस्ताद बुखारी जीअं त सिंध जो मुफ़क्किर शाइर हुयो ऐं मूं इहा दोस्तनि मूं ते फेसबुक ते थी सघे कुझु तनक़ीद बि कई त मोकल जो चयो हुयो, पर जॾहिं बाद में ख़बर पई त असांखे कंहिंजी टंग थी भॼे, को एक्सीडेंट थो थिए, को इतलाज थो थिए, को सियासी माण्हू थो अचे, फलाणे जी मोकल, हिन जी मोकल, हुन जी मोकल, नतीजे में असांजे ॿारनि जी तालीम जेको आहे सो डिस्टर्ब थी थिए। उस्ताद बुखारी जे हवाले खां नोटिफिकेशन कढी पिए सघियुसि मोकल जो, पर मोकल जो नोटिफिकेशन कोन कढियो। मूं चयो त इहे स्कूलनि जे अंदरि उस्ताद ॿारनि खे सभु को मोकल वठी घर सुम्ही पवे आहे, पर ॿारनि में उस्ताद जे पैगाम खे पहुचाइण जे लाइ मूं तक़रीरी मुक़ाबला कराया, ॻाइण जा मुक़ाबला कराया। हर प्रोग्राम में मुंहिंजा असिस्टेंट कमिश्नर विया, आऊं वियुसि ऐं उनखां पोइ मूं जेको टैलेंट ॾिठो कल्ह
स्कूल में ऐं ॿारनि जेके तकरीरी मुक़ाबला कया त मुंहिंजी दिली ख़्वाहिश पूरी थी त उस्ताद बुखारी जी हिकु जनम खां हिकु नौजवान नसल खां ॿिए नौजवान नसल ताईं जेको असां उस्ताद जो पैगाम ट्रांसफर करण जी कोशिशि करे रहियासीं उहो पैगाम जेको आहे सो पूरो कयो ऐं अव्हां सभिनी दोस्तनि जी जेको आहे हिन सरकार सां गॾु फनकारनि जी बि साईं गुलाम शबीर सजराणी साहिबु वेठो आहे ऐं मुंहिंजो दोस्त कासमानी साहिबु आहे इन्हनि जी ऐं ॿिया जेके फनकार वेठा आहिनि जिन उस्ताद बुखारी जे लाइ महिनत कई जदोजहद कई इन्हनि सभिनी जे लाइ भरपूर ताड़ियूं बाक़ी इनशा ताला ॿिया जेके नाला रहिजी बि विया त उन्हनि खां माज़रत थो कयां सो अव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानी थैंक यू